मोहतरम जनाब हाजी साहब, जी तवाजे नाले पेज है हाजी खान मोहम्मद चाचर, उन पेज जा सहकारी दोस्त ए टीम ही जो तवाजे पेज जा 1 लाख फॉलोवर पूरा थी चुका हैं, उन की खुशी में तवाके जो मनता ॾियण जे लाइ प्रोग्राम कुठायो आहे। इन मुतालिक़ इन केतिरा तव्हां मुतमइन आहियो? इन लाइ बिस्मिल्लाह रहमान रहीम। बेटा सरकार फरमाया थोरा ही थोरा मोते मारू वड़न जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां घणेरा, भालायूं भेरा ऐं गणियूं गणी दस केतिरा। इन करे असां उन दोस्तनि जा वॾा एहसान मंदा आहियूं जेके दोस्त असांखे ॿुधनि था। बसि असां कुझु बि न आहियूं, सभु करम हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन हबीब करीम जे बचड़नि जो आहे ऐं कामिल वलियनि जूं दुआऊं आहिनि, उन जी नज़र करम आहे। अगरि जीअं फरमायो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, उहो इहो वखर आहे। वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाए, साका हड़ हलाए आगा जंहिंजे उभे। इंशाअल्लाह उन मैदान क़यामत में बि हिन नातिन ॿुधणु चवणु सम्झण जो सिलो ज़रूरु मिलंदो। अलाह कंदो उहा घड़ी हूंदी, मैदान माशर हूंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लवाल हमद जे झंडे हेठां हबीब करीम जे दामन में असां गुनाहगारनि जा हथ हूंदा। मूं ते ख़ासि महिरबानी जेका ही नवाज़ शाह थोरे टाइम में इहा उन हस्तनि जी आहे जन जी हयाती में भी हिन आजिज़ जेको थी सघियो मुंहिंजो हाल हो। हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर, साईं उस्ताद जानण फ़क़ीर ऐं उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उन जा त मूं ते अणगणिया एहसान आहिनि। जानण साईं जा बि वॾा एहसान आहिनि। हाजी ग़ुलाम नबी मैसर जो मूंखे सर्टिफिकेट आहे, उहो इन करे जे ॻाल्हि यादि अची वई जॾहिं 97 में असां पंहिंजे ॻोठ में हाजी साहिब घुरायोसीं। उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर ऐं जानण फ़क़ीर गॾु आहे ऐं हाजी साहिब सां मूं जोड़ में ॻायो। उन में हिकिड़ो लाॾो बणायो ऐं 24 मिसरा जो मुख़्तसिर 2 मिसरा ईअं रवानी तौरु तव्हांखे ॿुधायां थो। फरमाए त अॼु आजिज़ो अकेलो आयो आहे, ख़ान मुहम्मद मिठड़े मदाही सिकड़ी मां सॾरायो आहे। मूं बि अधे जी अॼु ना चाहां आख़िर गॾिबो, ख़ान मुहम्मद खे कीअं छॾिबो। हीअ असांजे जोड़ जो माण्हू तॾहिं त असां न गुसायो आहे, अॼु आजिज़ो अकेलो आयो आहे। इन करे मूं ते इहा महिरबानी आहे, इहो हिकिड़ो सर्टिफिकेट आहे जो वक़्त जो हसान, हज़रत हसान सिंध जो हसान हाजी ग़ुलाम नबी मैसर पंहिंजी ज़बान मुबारक सां ऐं कलम मुबारक सां लिखी वियो त हीअ असांजे जोड़ जो आहे। इहो उन्हनि जी कलम ऐं ज़बान जो असरु आहे ऐं उस्ताद हाजी लीमे फ़क़ीर जी दुआउनि जो असरु आहे, जंहिं पंहिंजी हयाती में तमामु बेहद मूंखे सिखिया ॾिनी, अलाए केतिरी मोहबत ॾिनी जंहिंजो बयानु नथो करे सघां। ऐं अॼु बि उहो अक़ीदो आहे, अॼु बि हुनजी रूहानी जेका ताक़त आहे दुआ मूं गुनाहगार सां गॾु आहे। इंशाअल्लाह ता हयात इहा गॾु हूंदी। इंशाअल्लाह जेसीं ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में।